अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सी रहा है हथियार न्यूज़ माया मोहम्मद उमर शंपाणी। नाज़रीन, पनाकिल में आवा के आम ख़बर ॾींदा हलूं त पनाकिल में ॻोठाणनि पारां स्कार्फ खाते जे सरकारी ज़मीन ते अदावती कम शुरू करे कब्ज़ो करे छॾियो। वधीक मालूमात लाइ हथियार न्यूज़ जो रिपोर्टर इल्ताफ़ हुसैन करोड़ असां सां फ़ोन लाइन ते मौजूदु आहे। जी इल्ताफ़ हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पनवा के ॻोठ मीर खान सोऊ में ॻोठाणे मोहम्मद अली सोऊ स्कार्फ मशीन जे सरकारी प्लाट ते कब्ज़ो करे अदावती कम शुरू करणो आहे। ॻोठाणे जो चवणु आहे त ही प्लाट हुनजी ज़ाती मिल्कियत आहे, जंहिंजो हुन खातो बि मौजूदु आहे, पर सरकार पारां हुनखे को बि मुआवज़ो न आहे ॾिनो वियो। इन करे हू हिन प्लाट ते कब्ज़ो करे अदावती कमु करे रहियो आहे। ॿिए तरफ़ स्कार्फ अमलदारनि हुन प्लाट जो मुआइनो कयो। इन हवाले सां स्कार्फ एसडीए सुहेल शेख जो चवणु आहे त ही प्लाट सरकारी आहे, स्कार्फ मशीन जो आहे, इन ते ॻोठाणो कब्ज़ो करे रहियो आहे। इन हवाले सां हुननि ॻोठाणे खे 2 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे त प्लाट सां कब्ज़ो ख़तमु करे कयो वञे, ॿी सूरत में हुन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी जी इल्ताफ़, तफ़सील खां आगाह करण जी महिरबानी।